मना तरीक़ो छा थियो? अरे पंहिंजी उम्र ॾिस, हीअं उकड़ू वई पलंग ते अंब थो खाए ॿार वांगुरु, अंदरि ॾिसे वेठो कीअं? अरे पप्पा हिन जो उम्र सां छा वास्तो आहे? उम्र सां छा वास्तो आहे? अरे तूं 8 साल जो ईअं वेठो आहे, समर वेकेशन चालू थी, सुभाणे जो मिटी माइटी वारा अची वञनि उन्हनि जो शिरक पड़जी वेंदो। अंदरि हो त हीअं सोचे ईंदा न असां घर वेंदासीं त छोकिरो दुकान ते हूंदो, असां वेंदासीं उन खां पोइ घर ईंदो छोकिरो, हुननि खे हीअं थोड़ी ख़बर हूंदी असां घर वेंदासीं साम्हूं वेठो हूंदो पलंग ते अंब थफे करे मुंहं ते। माण्हू थी पा यार, तव्हां हर हिकु ॻाल्हि खे एॾो डीप में था खणी वञो ऐं तूं हर ॻाल्हि खे लाइटली थो खणे। पप्पा अचानक हलंदे पाईंदे थोड़ी ईंदो कोई बि अंदरि, कोई बि ईंदो त ॿुधाए करे ईंदो न, ऐं केरु कीअं ईंदो? मामा एॾे टाइम काई छोकिरी ॿुधाए बि नथो, थी वई हूंदी सभिनी जी, वेठो हो ॼाणे अकेलो खा धौंस, जंहिं महिल अचनि ई पिया त तंहिं महिल हीअं न हूअं न पियो करे। हाय हाय ॾांहुं रूबरू हीअं त न चओ, कंहिं महिल हीअं न हूअं कई, पप्पा मूं ताईं ॻाल्हि पहुचंदी त मां हीअं न हूअं कंदुमि न। मामा पंहिंजे लाइ हा थो करे न थो करे, ऐं वॾी ॻाल्हि त इहा छोकिरी सां मिलण लाइ होटल में पाण थो वञे, त तूं चएसि न हुनखे असांजे साम्हूं त वात थो कढे, ॿियनि जे साम्हूं गुंगी गांइ थो थी बीहे। पर मां छा चवांसि? हुनखे चवांसि जॾहिं तूं नंढो आहे तोखे परख ई कान्हे माण्हुनि जी, मां कुझु बि चवांसि थो गॾु वठी हल, चए थो या त तूं पंहिंजी हलाए या त मां हलायां। हेॾा न त तव्हां ई खणी ॻाल्हायोसि न हिकु दफ़ो। मां छा ॻाल्हायांसि? हिन लक्षण सम्झ में नथा अचनि असांखे। 26 साल जो थी वियो आहे, मां जंहिं महिल 26 हुअमि त शादी करे हिनखे ॾियणे वेठो हुअमि, ॾींहुं राति थधो पियो हणा ऐं हे हिते वई अंबा थो खाए। हेॾा हे त नथो करे, असां ई खणी खोलाए ॾियूंसि कोई कमु। पुछेसि घणा दफ़ा चयो थी मांसि, ख़ाली चए थो सोचे ॿुधायां थो। पप्पा सोचियो आहे मां पुछो 2-3 दोस्तनि खां त हो चवनि था की कैफे खोल हिकिड़ी। दोस्तनि खां पुछो धंधो छा खोलियां? अरे पप्पा मां ख़ाली सजेशन वरितीमान, सलाह त वठी सघंदो आहियां न। अरे हुन नावारनि छोकरनि खे पंहिंजो शाम जो नाश्ते जो बंदोबस्त करणो, तोखे चयूं कैफे खोल, अंदरि हिन सभु दोस्त नौकरी था कनि ऐं हिन नौकरी वारनि खां धंधे जी सलाह वरिती आहे। अरे पप्पा तव्हां पाण ॾिसो न धंधा अॼुकल्ह हले बि त इहो ई थो। अरे बेवकूफ़ हले थो त हलाइण वारा हुनखे हलाइनि था, तूं छा कंदे हिन में? तोखे छा ईंदो आहे हलाइण? मां त बिलिंग काउंटर ते वेंदुमि न, त हुते रोटियूं केरु कंदे? तूं कंदीअ ऐं बासण मां मलींदुमि ऐं बिलिंग काउंटर ते वेही रील ॾिसंदो। अरे पप्पा ॿुॾी मर, तुंहिंजो ॾाढो धिका खाई करे हुतां आयो ख़ाली हथ, महिनत करे सभु ठाहियो अथई, जंहिंजे करे तूं अॼु अंब थो खाए वेही करे पलंग ते, ऐं तोखे बिलिंग काउंटर ते वेहणो आहे। पा यार अंब छॾियो न, मम्मी कैफे में रोटियूं न थींदियूं आहिनि, हुते छोकिरा छोकिरी अची करे वेहंदा आहिनि, हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहिनि, कॉफी ऐं शेक ऐं सभु मिलंदा आहिनि। मेन आहे हुते वेहण जी जॻह ख़ाली सुठी खपे बसि, माण्हू हुते ॻाल्हाए सघे, मीटिंग करे सघे। मेन सॼा ख़र्च करणु जेके एम्बियंस ते पैसा ख़र्च करणु। अंधेरी हिन जा दोस्त हिन खे पटियूं था पाइनि ऐं असांखे त अची पटी पाए, मन असां बि धंधा कया आहिनि। माण्हू चांहियूं कॉफियूं 2-3-5 मिंट में पी करे हुते हलंदो थींदो आहे कम ते। तूं चए थो माण्हुनि खे वेहण जी जॻह खपे, तोखे एतिरो ई अगरि चांहि कॉफी जो धंधो करणो हुजे हा न, हिकिड़ो वॾो थर्मास खणी करे कॉफी भरे निकिरी सघंदो आहे तूं मार्केट में। तोखे माण्हुनि खे विहारे करे पीआरणो आहे न, एक्टिवा खे डबल स्टैंड ते करे माण्हुनि खे विहारे करे तूं पीआरे सघंदो आहीं, पर तोखे शौंक़ु पूरा करणु, धंधो न करणो आहे तोखे। मम्मी ॾिसो मां कैफे खोलण जी ॻाल्हि थो कयां, पप्पा चए थो मार्केट में थर्मास खणी निकिरो। सही था चवनि न, मन तुंहिंजी इहा ई उमिरि आहे न अॾण जी, कोई बि कमु नंढे खां ई चालू थींदो आहे न। मम्मी कैफे अलॻि शइ थींदी आहे, हिते नॉर्मल कॉफी 20 रुपए मिलंदी आहे, हुते 300 रुपए मिलंदी आहे, पर असां पाण ई 300 वारी न पीअंदा आहियूं, ॿियनि खे छा पीआरींदासीं? अरे पर मां त पीअंदो, मतलब मां त पीती आहे न, हुनमें कमाई आहे पप्पा, सम्झो थोरो। पर असांखे वॾो टपो ॾेई करे खाईअ में किरणो ई न आहे। तोखे कॉफी जो धंधो करणो आहे न, असां मना न कई आहे, पर स्टार्ट नंढे खां करणी पवंदे। अंधेरी दोस्तनि खां थो पुछे न, मां त हुनखे ॿुधायां धंधो कीअं थींदो आहे कॉफीअ जो। तोखे मार्केट में न घुमणो आहे थर्मास खणी करे न, ठीकु आहे कमु कर, हे जेके स्टारबक्स आहिनि जेके नाला खणे थो तूं, माण्हू ते कॉफी पीअण वेंदो आहे न, हा तूं स्टारबक्स से ॿाहिरां ई थर्मास पकड़े करे पी, तो वटि रेडी कस्टमर ईंदो, तोखे काॾे वञण जी ज़रूरत ई न आहे, गिराक पाण ईंदे तो वटि, माना गिराक वञण ई कंदो स्टारबक्स में, तोखे विच में अचिणो आहे। जीअं ई उहो गाॾी पार्क कंदो हुजे हुन वटि बीह रहो, चएसि अंदरि 300 ई थी मिलेव, मां 20 में थो ॾियांव, ऐं खपई जीअं चए में एक्टिवा डबल स्टैंड ते लॻाए हुनखे विहण जी ॾेसि जॻह, 2-3 नमूना तोश ऐं बिस्किट रख थैलीअ में, ऐं हाली फ्री हलाए भली स्टार्टिंग में खपई, काफ़ी विकामजे थी, धंधो थिए ई थो, मां कैफे खोलाए ॾींदुमि, ज़बान आहे मुंहिंजी। अंधेरी बरोबर आहे न? सही त ईअं ई आहे हेॾा, बाक़ी हाणे जीअं हिनखे सम्झ में अचे। सोचे ॿुधाए मम्मी हाणे ॾेई थी थर्मास शाम जो, पेपर कप मां हाणे थो ॾियां, बिस्किट जा पैकेट बि मां हाणे थो ॾियां, ठीकु आहे? हा हाय एवरीवन, व्हाट्सअप, आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो हूंदो। अगरि तव्हां बि कैफे खोलण जो प्लान कयो था त पहिरियों मार्केट में थर्मास खणी निकिरो, या अगरि तव्हांजो कोई फ्रेंड या पहचान वारो प्लान थो करे त हुनखे इहो वीडियो ज़रूर शेयर कजो। अगरि तव्हांखे इहो वीडियो वणे त प्लीज़ लाइक कजो, कमेंट कजो ऐं शेयर ज़रूर कजो। तव्हांजे लाइक ऐं कमेंट करण सां इहा वीडियो अञा बि माण्हुनि ताईं पहुचंदी। ऑल्सो मोस्ट इंपॉर्टेंट थिंग, असांजो न्यू सॉन्ग धूम पचिका उहो यूट्यूब ते अची चुको आहे। अगरि इहो सॉन्ग तव्हां ताईं न पहुंदो त तव्हां हिते क्लिक करे हिनखे प्ले करे सघंदा आहियो, ऐं तव्हांखे उहो सुठो लॻे त हुनखे बि लाइक ऐं कमेंट ज़रूर कजो। आई विल सी यू इन माय नेक्स्ट वीडियो, टिल देन बाय बाय, टेक केयर, जय झूलेलाल।